मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ो वाक़ियो अचे थो किताबनि जे अंदरि त हिकिड़ो शख़्स हुओ, उहो पंहिंजी माउ जी ख़िदमत कंदो हुयो, पंहिंजी माउ जी ख़िदमत कंदो हुयो। त उन माउ खे पंहिंजी चयो त मूंखे हज लाइ छॾ, मां हज खां जेको मोटी अचां। हज करे हे वॾो अलाह ताला जो फ़रीज़ो आहे, पर मालदार जे मथां पैसो हुजे न पोइ हज फ़र्ज़ु थींदो ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो बसि। ईअं न आहे त हर साल जेको हज फ़र्ज़ु थींदो, न न, मालदार जे मथां पूरी ज़िंदगी में हिकिड़ो मरतबा हज फ़र्ज़ु थींदो आहे। त हिकिड़े शख़्स जेको आहे माउ जी ख़िदमत कंदो हुयो, उन जो त अमा मूंखे जेकी इजाज़त ॾे त मां त जेको हज करे अचां। त हुन जो त पुटु मूंखां तोखां अलावा मुंहिंजो हिते केरु आहे, तूं जेको आहे मुंहिंजी ख़िदमत कंदो आहे ऐं मां तोखे इजाज़त नथी ॾियां। छा चईंसि, मां तोखे इजाज़त नथी ॾियां, तूं हिते ई हुजे न, मुंहिंजी ख़िदमत कर। सही हिन माउ खां बग़ैर पुछा करे हे हलियो वियो। अॼु ते किताबनि जे अंदरि मशहूरु इहो वाक़ियो आहे, हे हलियो वियो ऐं उन टाइम जेको आहे सफ़र जेको आहे पैदल थींदो हुयो, समंदर पार करण जे लाइ कश्ती जो इंतज़ामु थींदो। हे हवाई जहाज़ जेको असांजे ज़माने वांगुरु न हुया, पैदल हलणो पवंदो हुयो 200-300 साल पोइ त साईं हिकिड़े इलाइक़े में पहुतो, हिकिड़े ॻोठ में पहुतो, हिकिड़े इलाइक़े में हिकिड़े ॻोठ में पहुतो त ॾिठे हुते हिकिड़ी मस्जिद आहे, उते राति जो ईशा नमाज़ पढ़ी करे सुम्ही पियो। हाणे सुम्ही पियो त हिन ॻोठ जे अंदरि राति जो चोरी थी, हिन ॻोठ जे अंदरि राति जो चोरी थी आहे। चोरी जीअं थी त उहो चोर बि फिरी करे मस्जिद में घिरियो ऐं जेको इहो अरमा सुतो पियो न, पंहिंजो सॼो सामान लाहे करे जेको चोरी की इन जे भरिसां रखी छॾियईं। हिन चयो हाणे भेण सामान छुटे पर मुंहिंजी जान छुटे, सामान भले वञे त वञे पर मुंहिंजी जान छुटे। सॼो सामान हिन जे मथां अची करे सिरांदी करे रखी छॾियईं ऐं पाण जेको खिसकी वियो कहिड़े न कहिड़े तरीक़े सां। साईं ॻोठ वारा भॼंदा आया मस्जिद जी तरफ़, उनखे पक थी वई त असांजो सामान ऐं चोर मस्जिद में अंदरि ई आहे। आया साईं हिन खां बग़ैर पुछा कहिड़ा खां सटका शुरू थी विया, हिनखे लतूं ऐं मुकूं शुरू थी वेंदा। चोर खे हुनजो त सामान खणी करे वरी सुम्ही पियो आहे, हे हिकिड़ो नमूनो कयो आहे न। अची करे पुछा बि न कयोसि, बसि मोचड़नि सां वठी शुरू थी। हिन चयो मां हज जी हालति में आयो आहियां, मां हज जे इरादे सां आयो आहियां, मां कीअं ताईं चोरी कंदुमि। त हुननि जो सभई चोर ईअं चवंदा आहिनि, पंहिंजी चोरी केरु जेको आहे बासींदो आहे, चोरी त बासींदो ई न आहे कोई। साईं हिनखे बाज़ारि में वठी आहे, बाज़ारि में वठी आहे, ॾाढो हिनखे कुटको, वॾी ज़िलत, हे कसम खणे त मां चोर न आहियां, मां असुली जेको आहे न पंहिंजे इलाइक़े खां हज जी नियत सां निकितो आहे ऐं हक़ीक़त में हज जी नियत सां निकितो हुयो। पोइ हली करे माण्हू चवनि पिया हे जेकी तोखे सज़ा मिले थी न, शहर जे अंदरि ॾाढी हिन जी तज़लील कयूं। यानी चोर खे अगरि शहर में को चोर पकड़िजे, उनखे इहो कुटको ॾींदा आहिनि त उनखे माण्हू इज़त ई नज़र सां ॾिसंदा आहिनि। हर कोई चवंदा आहिनि यार ज़लील माण्हू आहे, चोरी कई अथई, त हर कोई हिनखे ज़िलत जी नज़र सां ॾिसे पियो। पोइ हिन खां पोइ चवनि तूं चोरी कई आहे न, चई अलाह जो कसम चोरी न कई आहे, बाक़ी हिकिड़ी शइ कई आहे, माउ जी नाफ़रमानी कई आहे। हाणे हे लॻे थो जेको अम्मा मूंखे रोके पई न त हज ते न वञिजांइ, ऐं उनजी ख़िदमत लाइ मां अकेलो हुयुमि ऐं बग़ैर पुछा करे उनखां निकिरी आयो न, हे लॻे थो अलाह ताला उहा मूंखे सज़ा ॾिनी आहे। हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि काफ़ी जेको साहबा आया, उन्हनि साहिबनि जो त साईं असांखे जेको आहे न असांखे जिहाद ते वठी हलो, असांखे जिहाद ते वठी हलो, पर उन जिहाद में गुंजाइश तमामु घणी हुई ॿिनि साहिबनि जी। ॿिया साहिबा घणा हुया, पोइ हुन अलाह जे नबी पुछा कंदा, हकीम हुया अलाह जे नबी, पुछा कंदा तव्हांजो पीउ मां कोई आहे भला ख़िदमत लाइ? चई हा साईं। अलाह जे नबी फरमा वञी करे उन्हनि जी ख़िदमत कयो, बसि तव्हां जिहाद में ई हलो था। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़लाक़ सेखारिया आहिनि। हिकिड़ो साहिब ईअं जेको न आयो तकड़ में, चईं मां वटि सामान ई न आहे, मां वटि न जेकी आहे तलवार आहे, न मां वटि घोड़ो आहे ऐं न ई मां वटि ॿियो को सामान आहे, मां जिहाद में कीअं हलां? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वालदेन मां कोई ज़िंदा आहे? चई साईं पीउ त जेको आहे मरी वियो आहे, बाक़ी मां जेकी आहे उहा ज़िंदा आहे। अलाह जे नबी फरमायो वञ जेको आहे माउ जी ख़िदमत कर, काॾे वञ, माउ जी ख़िदमत कर। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माउ जी ख़िदमत कंदे तोखे उमिरि जो बि सवाबु मिलंदो ऐं तोखे हज जो बि सवाबु मिलंदो ऐं नफ़ली जिहाद जो बि सवाबु मिलंदो। हे अलाह जे नबी तकड़ में जेको फोकस कंहिंखे करायो उहो माउ ॾेई करायो, यानी माउ जो तमामु वॾो मक़ामु आहे, इंसानु सम्झे। ऐं अहिड़ी तरह पीउ जो बि जेको वॾो मक़ामु आहे।